अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां शेयर कयां थी हिकु इंतहाई मज़ेदार रेसिपी। ही चिकन जो मां ॿोड़ ठाहियां थी, वाइट चिकन करी। इहो ॿोड़ न मूं कंहिं ॿिए हंधि कॾहिं खाधो आहे, न कॾहिं मूं इन जी किथे बि का रेसिपी ॾिठी आहे कंहिं चैनल ते, किथे बि मूंखे कंहिं रिसाले में कंहिं मैगज़ीन में मुंहिंजे नज़रनि जे अॻियां न गुज़री आहे। छो त इहो ॿोड़ हमेशह मुंहिंजी अम्मा पचाईंदी हुई। ईद जे ॾींहुं ख़ासि तौर ते असांजे घर में ठहंदो हो या दावत में। यह रेसिपी मुझे अम्मा के मुझे बाबा सिखाई हुई। ये जो आज मैं आपके साथ रेसिपी शेयर करने जा रही हूँ चिकन के सालन की, ये मैंने कहीं भी और नहीं खाया और न कहीं मैंने इसकी रेसिपी पढ़ी है न कहीं देखी है, क्योंकि ये रेसिपी मेरे बाबा ने मेरी अम्मा को सिखाई थी। अम्मा ईद के दिन या दावतों में ये अक्सर बनाती रहती थी और जब तक अम्मा पकाती थी तब तक ये हमारे घर में बनता था, अम्मा के घर में, और अब मैं अपने घर में ये बनाती हूँ। तो आज मैंने सोचा कि ये यूनिक रेसिपी मैं आपके साथ भी शेयर करूँ। ये हिकिड़ी बहितरीन हिकिड़ी अनोखी रेसिपी आहे ऐं तमामु लज़ीज़, त मूं सोचो इहा तव्हां सां मां शेयर कयां। तो उन जे लाइ मूं वटि आहे ही हिकिड़ो फुल चिकन, छोटे साइज़ की एक पूरी मुर्गी मेरे पास है, और 1 पाव सवा पाव के करीब दही है। दही में आप देख रहे हैं थोड़ा बहुत पानी है, ये मैं हटा दूँगी। दही में तव्हां पाणी ॾिसो था, तक़रीबन पाव सवा पाव दही आहे, त ही पाणी मां कढी छॾींदमि। कोशिशि कयो त ॾहीअ में पाणी न हुजे। ऐं ही 1/2 किलो बसर आहिनि जिन खे स्लाइस कयो आहे ऐं इन्हनि खे असां हथ सां मेटे हीअं अलॻि अलॻि करे छॾींदासीं। आधा किलो प्याज स्लाइस कर दी है, इसको हाथों से मसल के इस तरह से अलग अलग कर लें। इसके लच्छे जो भी हैं वो आप खोल लेंगे सारे, ठीक है। उसके बाद काली मिर्च है 1.5 टीस्पून, नमक है 1.5 टीस्पून। आप ये दोनों चीज़ें हस्बे जायका ले सकते हैं। और ये 1 प्याली का आप साइज़ देख लें, ये पौना कप समझ लें, ये कटे हुए बादाम हैं। और बादाम को इतने घंटे 6-7 घंटे भिगो दें ताकि वो इतने नरम हो जाए कि आप ये इतने पतले स्लाइस काट सकें, ठीक है। बादाम जेके आहिनि उन्हनि खे 6-7 कलाक घटि में घटि गर्म पाणी में भिजाए छॾियो। पाणी भले ठरी वेंदो, का ॻाल्हि न आहे, पर ही एतिरा नरम थी वेंदा जो हिननि जूं खलूं लाहे छिले अहिड़ा सन्हा स्लाइस करणा आहिनि। बादाम हिन खां वधीक हुजनि त बहितर आहे, इससे हिन खां घटि न हुजनि। कम अज़ कम ये पौना कप तो होने चाहिए, नहीं तो इससे ज़्यादा होने चाहिए, इससे कम नहीं होने चाहिए वरना वो टेस्ट नहीं आएगा, ठीक है। ही बसर जेके आहिनि इन्हनि खे असां हथनि सां मेटे ही लच्छा अलॻि करे छॾींदासीं। ऐं 1.5 टीस्पून कारा मिर्च ऐं लूणु आहे, तव्हां इहो हस्बे ज़ाइका खणी सघो था। ऐं उन खां अलावा हिन पासे मूं मुनो कप तेल विझी ऐं 1.5 खाइण वारो चमचो, 1.5 टेबल स्पून अदरक थूम हिन में विधी है। पौना कप ये मैंने कुकिंग ऑयल लिया है और इसमें तकरीबन 1.5 खाने का चम्मच लहसुन अदरक पिसा हुआ मैंने डाल दिया है। अब मैं इसकी आग थोड़ी सी तेज़ कर रही हूँ, इसको मैंने हल्की आग पे छोड़ा हुआ था। बाहि मां हिन जी वधाई आहे हाणे। ऐं असां हिन में जॾहिं ही तेल गरम थी वेंदो त असां इहो चिकन जेको आहे हिन में भुञंदासीं। अब ये ऑयल जो जैसे ही थोड़ा तेज़ गर्म होगा तो ये जितना भी हमारे पास चिकन है, जो गोश्त है, इसको हम भून लेंगे। तेल गरम थी गया, असां हाणे हिन में विझूं था चिकन। तेल हो गया है गरम, इसमें अभी हम चिकन डाल देते हैं सारा। और हमेशा मैं हाथ से कोशिश करती हूँ कि बोटियाँ उठा के डालूँ, क्योंकि थोड़ा बहुत पानी इसमें होता है जो हमने इसको धोया हुआ होता है, तो वो पानी जो है वो नहीं जाना चाहिए देगची में, ठीक है। ॾिसो ही पानी बचो आहे, त इहो पानी जेको आहे हमेशा छाणे छॾणु खपे। तो पानी जो इसका चिकन का वो देगची में नहीं जाना चाहिए। अभी हम इसको इतनी देर तक भुनेंगे कि ये इसका कलर जो है वो चेंज हो जाए, और तब तक मैं इस दही में से जितना भी ये साइड पे पानी नज़र आ रहा है वो मैं निकाल लेती हूँ। चिकन असांजो भुजे तो, चिकन भुन रहा है। अभी इसको थोड़ी देर और पकाऊंगी ताकि कम्प्लीटली इसका कलर जो है वो चेंज हो जाए। दही में जितना पानी था वो मैंने निकाल दिया है और मैंने इसको अच्छी तरह से फेंट लिया है। कोशिश करें कि गाढ़ा दही हो, घाटी दही हुजे, पानी अगर उनमें हुजे तो वो तव्हां कढी छॾियो। मां दही घर में ॼमाईंदी आहियां, पर जीअं त खीर असांखे ख़ालिस कोन थो मिले, इन करे दही ॼमण खां पोइ उन में पानी मथां अची वेंदो आहे, उहो पाणी मां चमचे सां कढी छॾींदी आहियां, ठीक है। दही में घर पे जमाती हूँ, दूध हमें ख़ालिस नहीं मिलता, पानी वाला मिलता है, इसलिए दही जमने के बाद उसमें पानी आ जाता है ऊपर, जिसको मैं चम्मच से निकाल लेती हूँ। प्याज मैंने मसल ली अच्छी तरह से, सारे इसके छले अलग कर दिए, ठीक है। बसरनि खे मूं चङी तरह मेटे उन्हनि जा छला धार करे छॾिया आहिनि। चिकन भुजे थो, हाणे हिनखे भुञण सां इहो फ़ाइदो आहे, इहो फ़र्क़ु पवंदो त गोश्त जी कचे जी जेका स्मेल आहे
उहा बि ख़त्म थी वेंदी। अदरक थूम जी भी जेका कचाइप आहे उहा ख़त्म थी वेंदी। भूनने का बहुत फ़ायदा होता है कि गोश्त की जो कच्ची स्मेल होती है वो ख़त्म हो जाती है। लहसुन अदरक का भी जो कच्चापन है वो भी ख़त्म हो जाएगा। इस रेसिपी को ज़रूर ट्राई कीजिएगा, यकीनन आपको एक अच्छा रिस्पांस मिलेगा जो भी इसको खाएगा। मेरे बाबा ज़मींदार थे और खाने पीने के बहुत शौकीन थे, इसलिए वो ख़ुद भी बहुत सारी डिशेस ईजाद करते रहते थे, हमें तरीके बताते रहते थे, या कहीं से कुछ खाकर आते तो आके हमें बताते थे। वो समझ जाते थे कि इसमें क्या 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 इंग्रेडिएंट्स हैं। बाबा जेको हूंदो मुंहिंजो ज़मींदार हूंदो ऐं इलाही खाइण जो शौक़ीन हूंदो तमामु, इन करे इलाही सारी शयूं पाण बि ईजाद करे सघंदो ऐं किथां कुझु खाई ईंदो त असांखे अची ॿुधाईंदो ऐं सम्झी वेंदो हो त हीअ शइ कीअं पकल हूंदी। त ईअं असां इलाही सारा तजुर्बा बि कयासीं। हीअ डिश मूंखे न आहे ख़बर त हुन किथे खाधी या हुन पाण ईजाद कई, छो त मां ॾाढी नंढी हूंदी हुयमि तॾहिं खां हीअ असांजे घर में पचंदी आहे। मूंखे कॾहिं ख़्यालु न आयो त मां उन्हनि खां पुछी वठां हा। सो असांजो चिकन थी वियो आहे हाणे तयारु, यानी भुॼी वियो आहे चङी तरह सां। हाणे असां हिन में विझंदासीं ये दही। चिकन भुन चुका है अच्छी तरह से, अब हम इसमें दही डालेंगे। दही मूं विझी छॾी आहे। दही सां गॾु असां विझंदासीं लूणु, दही और नमक एक साथ डालेंगे और इसको अच्छी तरह से मिक्स कर देंगे। अभी हम इसको थोड़ी सी तेज़ आंच पे पकाएंगे ताकि दही का पानी भी खुश्क हो जाए और चिकन जो अपना पानी छोड़ेगा वो भी तकरीबन खुश्क हो जाए। और इतनी देर में ये हमारा चिकन काफ़ी हद तक गल भी जाएगा। ठीकु आहे। त हाणे असां हिनखे थोड़ी तेज़ बाहि ते पचाईंदासीं, मीडियम हुजे पर थोड़ी तेज़ जे तरफ़, त जीअं ॾहीअ जो पाणी बि सुकी वञे ऐं चिकन जेको पंहिंजो पाणी कढंदो उहो बि सुकी वञे। हिन में तकरीबन अधु ॻरियो मुनो ॻरियो चिकन थी वेंदो। त हाणे असां हिनखे रखूं था थोड़ी देर पचण जे लाइ। हिनखे चेक कयूं था, ये ॾिसो हिनजी हीअ कंडीशन हूंदी। अब ये देखिए कि किस कदर पानी ज़्यादा हो गया है, इसलिए इसको थोड़ा सा तेज़ आग पे पकाएंगे ताकि जल्दी से खुश्क हो जाए। त असां हिनखे थोड़ी तेज़ बाहि ते पचाईंदासीं, छो त ॾही जो पाणी चिकन जो पाणी ॾिसो केॾो थी वियो आहे त हीअ जीअं जल्दी सां सुकी वञे। हिन जो चूल्हो मूं चेंज करे छॾियो आहे। चूल्हा मैंने चेंज कर दिया है, ये छोटा था तो ये मैंने बड़े वाले बर्नर पे इसको रखा है ताकि पानी जो है वो जल्दी खुश्क हो जाए। और थोड़ी सी मैंने इसकी आग जो है वो तेज़ कर दी है, क्योंकि वो छोटा जो चूल्हा है उस पर फुल पे भी बस मीडियम जितनी आग होती है। आप इससे देखें, ये ॾिसो पानी जो अंदाज़ो त हिन में अञा इलाही पाणी आहे, त असां हिनखे घणी थोरी बाहि वधाए हुन ते सुकाईंदासीं, छो त जेकॾहिं हिनखे ईअं हल्की बाहि ते इलाही देरि छॾे ॾिनोसीं त गोश्त चिकन जेको असांजो सफ़ा उहो हलीम थी वेंदो। सो असां हिनखे ढक मां हिन जो थोरो पासीरो थी कयां ऐं थोरी तेज़ बाहि ते, त जीअं जल्दी इहो पाणी सुकी वञे। चेक कयूं था हिनखे। पानी हिन जो काफ़ी खुश्क थी वियो आहे। इसका पानी जो है वो काफ़ी हद तक खुश्क हो गया है, आधे से भी कम रह गया है। और अभी इस टाइम पे हम इसमें डाल रहे हैं प्याज। ये प्याज हमारे पास है। अच्छा, एक बात याद रखें कि प्याज को गलाना नहीं है। बसर जेके आहिनि उहे ॻारींदासीं न, बसर ईअं साबित हुजणु खपनि, सॼा सॼा नज़र अचनि, बसि हिन में नरम थी वञनि। हिनखे एतिरी तेज़ बाहि ते असां पचायूं था। ठीक है, प्याज को गलाना नहीं है, उसको सिर्फ हल्का सा नरम करना है। इसलिए इस टाइम पे मैंने डाल दिया, जब आप देख सकते हैं कि इसमें पानी बहुत कम रह गया है। ये जो है इसमें ज़्यादातर तेल है। ठीक है, तो असांखे बसर ॻारींदासीं कोन, बसरनि खे नरम करिणो आहे सिर्फ़ु, बाक़ी उहे सॼा सॼा नज़र अचनि त बहितर आहे। ऐं इन ई टाइम ते असां हिन में विझंदासीं ही बादाम, ये कटे हुए बादाम आप देखें, ये हमें डालने इसमें। इसकी क्वांटिटी का अंदाज़ा आपको हो रहा होगा, मिक़दार तव्हां ॾिसी सघो था। ये बादाम हिन में विझणा आहिनि ऐं इन ही तेज़ बाहि ते असां हिनखे थोड़ी देर अञा पचाईंदासीं। लेकिन अभी जो है हम इसको ढक कर पकाएंगे। प्याज भी अपना पानी कुछ न कुछ छोड़ेगी लाजमी। ठीक है, तो ही असां ढक ॾेई हिनखे हाणे पचायूं था। ऐं बाहि जेका आहे उहा हिन जी कुझु तेज़ ई हूंदी, मीडियम आहे पर थोड़ो तेज़ जे तरफ़, फुल ना है। ॾिसो बसरन जो पानी भी तकरीबन खुश्क है। अब मैं इसको लगाऊंगी दम पे। ठीक है,
हिन में असां कारा मिर्च विझंदासीं हाणे, काली मिर्चें डाल के हस्बे ज़ायका, और हम इसको लगाएंगे दम पे। इनखे बिल्कुलु दम वारी बाहि के रखंदासीं त जीअं असांजा बसर जेके आहिनि उहे अञा थोरा नरम थियनि ऐं चिकन भी जेको आहे चङी तरह सां ॻरी वञे। तकरीबन 8-10 मिनट मैं इसको दम पे लगाऊंगी। उसके बाद ये हमारा सालन जो है बादामों वाला वाइट चिकन करी जो है हमारा तैयार होगा। बाहि मां हिनजी घटि करे छॾी आहे, दम ते आहे। 10 मिंटनि खां या 8 मिंटनि खां पोइ तकरीबन मां हिनखे चेक कंदसि। इनके चेक था कयूं। आप ये देखिए कि चिकन हमारा अच्छी तरह से गल गया है, प्याज हमारी साबित भी है और नरम भी हो चुकी है। ठीक है, बसर असांजो सॼो बि आहे बज़ाहिर ॾिसण में, ऐं चिकन तव्हां ॾिसो हीअं ॻरी वियो आहे, जो हिन जूं बूटियूं थोड़ी थोड़ी अलॻि पयूं थियनि। हीअ असांजो चिकन बिल्कुलु हाणे रेडी आहे। हिनखे असां कढंदासीं डिश में। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अच्छा, प्याज जो है आजकल ये आ रही है मार्केट में, कलर्ड है ये, लेकिन अगर सफ़ेद हो प्याज तो इस सालन का कलर और भी खूबसूरत होता है। अॼुकल्ह ये बसर हिन रंग जा पिया अचनि बाज़ार में। जेकॾहिं ही बिल्कुलु अच्छा बसर हुजनि त हिन जो रंग जेको आहे ॿोड़ जो अञा वधीक खूबसूरत ईंदो। मज़ेदार असांजो बादामिन वारो वाइट चिकन करी, आलमंड वाइट चिकन करी असांजो बिल्कुलु तैयारु आहे। ऐं ज़रूरु ठाहियो ऐं मूंखे ॿुधाइजो त अगरि तव्हां ठाहियो था तव्हांखे कहिड़ी मोट थी मिले, तव्हांखे कहिड़ो रिस्पॉन्स थो मिले पंहिंजी फैमिली जे तरफ़ां, उहो तव्हां मूंखे कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो। ऐं जेकॾहिं तव्हांखे हीअ वीडियो वणी हुजे त तव्हां लाइक कयो, शेयर कयो, कमेंट कयो ऐं मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो त जीअं मां मुस्तक़बिल में बि अगरि के वीडियोज़ ठाहियां त उहे तव्हां आसानीअ सां ॾिसी सघो। 3-4 थोरा बादामनि जा पीसिस मूं बचाए छॾिया मथां गार्निश करण जे लाइ। सो ये मज़ेदार डिश तैयार आहे। हमेशह चवंदी आहियां प्यार सां खाधो पचायो, पंहिंजी ॿोली सां प्यार कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। इंशाअल्लाह वरी असां कंहिं ॿी सुठी वीडियो सां, कंहिं कम जी ॻाल्हि सां मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह वाही।